ड्राफ्ट 20 नुक़्तनि ते ॿधल अमेरिका पहिरीं ॾिनो हिननि 8 मुल्कनि खे, जंहिंमें पाकिस्तान, टर्की ऐं जेको अॼु इसाक़ डार ॿुधायो पियो सॼो, पोइ हिननि 8 मुल्कनि जे फॉरेन मिनिस्टर्स बकौल इसाक़ डार जे हुन में चेंजिस करे उहो 20 नुक़्ता अमेरिका खे वापसि मोकिले ॾिना। अमेरिका हुननि सां एग्री कयो। पोइ हिननि 8 मुल्कनि हिकिड़ो पंहिंजो अलॻि हिकिड़ो अलामियो बि जारी कयो त हू हाणे हू जेके 20 नुक़्ता पढ़जनि था उहो फ़लस्तीन लाइ, गज़ा लाइ, फ़लस्तीन लाइ सही आहिनि न आहिनि, इज़राइल जे हक़ में न आहिनि, उहो त बात जी बहस आहे। पर इहे जेके 20 नुक़्ता आहिनि ही को एग्रीमेंट थी न वियो आहे। इहो हिन 20 नुक़्तनि में लिखियलु आहे त अगरि हमास मञी वठे पोइ 72 कलाकनि में होस्टेज यरमाली छॾे ॾे इज़राइली, त पोइ हिन 20 नुक़्तनि ते अमल थींदो। सो हाणे ही 20 नुक़्ता जेके पढ़जनि था ऐं जेके नेतन्याहू जी अञा, अच्छा हाणे यानी ॿ ॻाल्हियूं। हिकिड़ी ॻाल्हि त ही 20 नुक़्ता पढ़जनि था, उनखां पोइ अञा हमास जो किथे क्लियर कट मौक़ुफ़ न आयो आहे त ही 20 नुक़्तनि सां इतफ़ाक़ करे थो या नथो करे। इसाक़ डार खे इहा आहे उमेद आहे त हमास मञी वठंदो, छाकाणि त हमास ते जेको मुल्क असरअंदाज़ थिए थो, हुन नालो न खयो इसाक़ डार, शायदि क़तर ॾे इशारो, त हुन को ख़ातिरी कराई आहे त हमास मञी वठंदो, ख़ुदा ख़बर। छाकाणि त हिन अगरि हमास इहो मञी वठे थो त हमास जो फ़ौज अस्करी ऐं सियासी किरदारु ख़तमु थी वियो गज़ा मां। यानी हमास पंहिंजे डेथ वारंट ते साइन करे छॾींदी त बाबा अॼु खां पोइ हमास हिते किथे ई न हूंदी। हमास हेॾी साइन कंदी, थी सघे थो, ख़ुदा ख़बर। लेकिन ख़ुदि हिन 20 नुक़्तनि, ही जेके 20 नुक़्ता पढ़जनि था ऐं नेतन्याहू जी इज़राइली प्राइम मिनिस्टर जी जेका डोनाल्ड ट्रंप जी मौजूदगी में जेका गुफ़्तगू कई अथसि, उहो पाण में भेट त खाइनि कोन था। मिसाल हुन में हिकिड़ो की नुक़्तो आहे, 20 नुक़्तनि में इहो चयलु आहे त हिकिड़ी इंटरनेशनल स्टेबिलिटी फोर्स क्रिएट थींदी, यानी जीअं UN जी पीस फोर्स ठहंदी आहे, पीस कीपिंग थींदी आहे, ईअं हिकिड़ा ही हूंदी। उन में इंडोनेशिया बि 20,000 पंहिंजा पैरामिलिट्री फोर्सिस जा माण्हू ॾींदो। पाकिस्तान बि सोचे पियो त हुन में माण्हू ॾे, ज़ाहिर इजिप्ट बि हूंदो, टर्की बि हूंदो, सऊदिया ऐं जिन्हनि मुल्क चाहे शायदि अमेरिकन बि हुजनि या न हुजनि। इहे वञी गज़ा जी पटी खे में सिक्योरिटी मामलात ॾिसंदा, पर इज़राइल बि IDF जेका आहे, इज़राइल बि यानी इज़राइली फ़ौज बि मौजूदु हूंदी, पोइ ही बतदरीज पोइते थींदी वेंदी, इज़राइली फ़ौज पोइते थींदी ऐं हीअ जेका इंटरनेशनल फोर्स आहे इहो ई गज़ा खे जी सिक्योरिटी संभालींदी। पर जेका इंटरनल सिक्योरिटी आहे उन लाइ इन्हनि फ़लस्तीनियुनि खे गज़ा जे माण्हुनि खे ट्रेन कयो वेंदो, जंहिंमें इजिप्ट बि हूंदो ऐं ॿिया बि हूंदा। यानी हिकिड़ी ISF जो ज़िक्र थियल आहे, इंटरनेशनल स्टेबिलिटी फोर्स जो, यानी इंटरनेशनल फोर्स जो हुन 20 नुक़्तनि में ज़िक्र थियल आहे। नेतन्याहू छा थो चए? हाणे त 20 नुक़्ता आहिनि जेको अमेरिका एग्री कयो आहे, अमेरिका रिलीज़ कया आहिनि 20 नुक़्ता। नेतन्याहू छा थो चए? नेतन्याहू चए थो त न, सिक्योरिटी जेका आहे इंटरनल एंड एक्सटर्नल, जेका यानी जीअं हींअर बदमाशी करे पई इज़राइली फ़ौज, इहा हू इज़राइली फ़ौज मौजूदु रहंदी इज़राइल जे अंदरि ऐं कंट्रोल संभाले रखींदी सिक्योरिटी जो फॉर फोर्सिबल फ्यूचर। यानी जेसिताईं सम्झ में आयो उन्हनि खे, जेसिताईं नज़र अचे पियो मुस्तक़बिल, तेसिताईं। हीअ त ॻाल्हि ई कोन थी। ठीकु आहे, तव्हां हुते हिकिड़ो पैलेस्टीनियंस जो, गज़ा जे माण्हुनि जो ई, जंहिंमें हमास न हूंदी, उन्हनि जी हिकिड़ी बॉडी ठाहींदो, निगरान हुकूम काउंसिल टाइप शइ, जेका हुननि जा घिटी नाली पाड़े जा मसइला हल कंदी, ऐं हिकिड़ो बोर्ड ठहंदो वरी, जेको पीस बोर्ड जो नालो हुनखे ॾियनि पिया, जंहिंमें टोनी ब्लेयर ऐं ॿिया सभु माण्हू, ऐं हुनजी सदारत वरी डोनाल्ड ट्रंप कंदो, जेको हुनजी रिहैब सॼो हुनखे वापसि ठाहिणु, तामीर नो हुनजी कंदो, ऐं सॼा वॾा मामलात ॾिसंदो। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते शायदि एतिरो इशू न आहे। बेसिक ॻाल्हि इज़राइल जी आहे त IDF जेके इज़राइली डिफेंस फोर्स आहे, इज़राइली फ़ौज आहे, उहो जीअं ई फ़ौज ईंदी ISF, त छा निकिरी वेंदी या न निकिरंदी? त पोइ त हीउ अजीब तमाशो थी पवंदो। अगरि मुसलमान फ़ौज हुते, मुसलमान मुल्कनि जी फ़ौज, इंडोनेशिया, पाकिस्तान, टर्की, ये फ़ौज वञी इज़राइल जे पाड़े में वञी वेही रहंदी
ऐं इज़राइली फ़ौज हुतां नथी निकिरे पोइ त डायरेक्ट कॉन्फ्लिक्ट जो हिकिड़ो त टकराउ जो वॾो इम्कान आहे न वॾो इम्कान ऐं वॉर टकराउ अंटर थी वेंदो हा ऐं हुते टकराउ थियो जी हा पोइ त वॉर आहे पोइ त मुल्कनि जे विच में टकराउ आहे सो ॻाल्हि खे खुटायूं ईअं त वी नुक़्ता हिकिड़ी जॻह ते लिखियल आहिनि हू सही आहिनि सुठा आहिनि ख़राबु आहिनि उहो धार बहस आहे उन्हनि नुक़्तनि ते हमास मञे थो त ठीकु पर नथो मञे त वी नुक़्ता धूड़ पिया पायूं पोइ पोइ त चए थो जेको करे सो कर पोइ ट्रंप चए थो नेतन्याहू खे खुलियो पटो उहो ई खुलियल हुअसि हा जेको वरी चए थो जेको तोखे वणे वञी कजई ऐं हू बि चए थो पोइ आऊं जेको वणे कंदसि अच्छा चलो हमास मञी वियो थो त छा हिन वी नुक़्तनि सां हुन में त हिकिड़ी अलॻि स्टेटहुड जो बि ज़िक्र थियल आहे फ़लस्तीन जो हुन वी नुक़्तनि में पर छा नेतन्याहू मञंदो त नेतन्याहू जी यानी स्पिरिट खे रूह खे यानी हुन वी नुक़्तनि जी स्पिरिट खे मञे पियो छा जी हा सो उहा ज़िमेदारी अमेरिका ते आहे पर पहिरीं ॾिसूं पहिरीं ॻाल्हि जेका ॾिसण जी आहे त हमास मञे थो या नथो मञे छाकाणि हमास जो पोइ वजूद सियासी ऐं अस्करी वजूद ख़तमु थी वेंदो हिन खां पोइ अगरि हीअ नुक़्तनि ते एग्री करे वियो त ॾिसूं अञा छा लेकिन यासिर हिकिड़ी ॻाल्हि आहे बुनियादी तरह हाणे हींअर ताईं हीअ सरकारी तरह चवनि था 64-65 हज़ार माण्हू मुआ आहिनि पर आउं इहो सम्झां थो त हीअ 1.5 लख खां मथे माण्हू मुआ हूंदा अञा त हीअ जॾहिं जेके मलबा आहिनि बिल्डिंगूं बमबारी में किरियूं आहिनि हिननि जे हेठि अलाए केतिरा लाश मौजूदु हूंदा त उहो त हिकिड़ो अलॻि दर्दनाक किस्सो आहे पर अगरि 1.5 लख माण्हू त मूंखे सम्झ न अचे थो हीअ छा दुनिया आहे उनमें औरतूं ॿार बच्चा बुज़ुर्ग बेगुनाह शहरी हुन खां पोइ हिन में हमास खे छा हासिलु थियो अगरि अलाह करे छा थी वञे हमास खे छा मिलियो ऐं ख़ुदि इज़राइल खे छा मिलियो ऐं दुनिया खे फ़लस्तीन जे लाइ छा मिलियो मतिलबु हिकिड़ो सुवाल त इहो बि घुरे ऐं 1.5 लख माण्हू खां मारिजी विया खाम मारिजी जी हा सो हमास त ख़तमु थी पर इज़राइल खे छा मिलियो इज़राइल पंहिंजे पाड़े में अची मुस्लमान मुल्कनि जा जेके आहिनि फोर्सिस विहारे छॾियूं हिन खे छा हासिलु थियो ऐं जेको हुनजो जुनून हो हिकिड़ो ग्रेटर इज़राइल जो उहो बि ख़तमु थी वियो